सा मुखड़ा ब्राइट, चेहरे पे स्माइल सिलाइट। चंदा सा मुखड़ा ब्राइट, चेहरे पे स्माइल सिलाइट। मुझा बाबा नारायण भजन, नैना चमके झूलाइट। मुझा बाबा नारायण भजन, नैना चमके झूलाइट। चंदा सा मुखड़ा ब्राइट, चेहरे पे स्माइल सिलाइट। और सभई बड़ा भाग्यशाली आयो। हर वो प्रेमी, हर वो प्यारो, हर वो जगह से वॾो भाग्यशाली आहे जंहिंखे अहिड़ी महान भूमि जो दर्शन थिए थो, जंहिं समय में हर इंसान जे घर परिवार में दुख कलेश ऐं उन ई समय में उन ई दौर में जॾहिं असांखे अहिड़नि महान स्थाननि जा दर्शन थींदा आहिनि, महान हस्तियुनि जा दर्शन थींदा आहिनि, ज्ञानी पुरुषनि जा दर्शन थींदा आहिनि, संतनि महापुरुषनि जा दर्शन थींदा आहिनि, त असांजी हिकु खोई जेकी उम्मीद आहे उहा जागी पवंदी आहे। हर बात निराली है मेरे दिल बर साईं की, सबको लगाए गले करूं बात कसाई की। अद्भुत है जिनकी हाइट, जिनसे है डे और नाइट। मेरे बाबा नारायण भजन सुनते सबकी अर्जेंट, सुनते सबकी अर्जेंट। चंदा सा मुखड़ा ब्राइट, चेहरे पे स्माइल सिलाइट। मेरे बाबा नारायण भजन, नैना चमके जुलाइट। चंदा सा मुखड़ा ब्राइट, चेहरे पे स्माइल सिलाइट। मुझा बाबा नारायण भजन, नैना चमके जुलाइट। कुछ ॾींहुं पहिरियों होली जो त्योहार आयो। कंहिं असांखे चयो त होली ते असां शराब वापरायूं, कंहिं असांखे चयो त होली ते असां इहे मांस मच्छी पंहिंजे जीवन में असां पाण अंधेरो पैदा कयूं। होली त हिकिड़ो धार्मिक त्योहार आहे, कूड़ जी हार आहे, सच जी जीत आहे। उन ई ॾींहं ते असां कूड़ खे अपनायूं था ऐं पोइ जेकॾहिं असां पोइ ते वञूं था, असांजे जीवन में कष्ट चवंदा, कष्ट ईंदा न आहिनि, कष्ट असां खणी ईंदा आहियूं पंहिंजे जीवन में, उनखे सर कंदा आहियूं हमेशह। कॾहिं कॾहिं चवंदा आहियूं न त इंसान नसीब पंहिंजो लिखाईंदो आहे, सच आहे लिखाईंदो आहे, बिल्कुलु लिखाईंदो, पर कॾहिं कॾहिं इंसान पंहिंजे नसीब खे पाण लथणंदो आहे। ईअं असां केतिरा ई पैसा उॾाईंदासीं, पर कंहिं ज़रूरतमंद जी ज़रूरत जॾहिं पूरी करण जो समय ईंदो त असांजे मन में सुवाल ईंदो त अलाए हिनजी इहा ज़रूरत आहे बि अलाए न आहे। सतगुरु बाबा शिवानंद साहिब जिन चयो त जेकॾहिं तोखे नज़र अचे त हे ज़रूरतमंद आहे, अपाहिज आहे, पंहिंजे मन में सवाल पैदा न कर, उनजी ज़रूरत पूरी कर, प्रभु परमात्मा तुंहिंजी ज़रूरत पूरी कर। प्यारे जग से साईं, न्यारे जग से साईं, हर मन में है बसते है बोले बाले साईं। कर्मों के बंधन टाइट, प्रभु भक्ति मेरी डाइट। करते नारायण भजन, फ्यूचर को ब्राइट, फ्यूचर को ब्राइट। चंदा सा मुखड़ा ब्राइट, चेहरे पे स्माइल सिलाइट। मुझा बाबा नारायण भजन, नैना चमके जुलाइट। हर वो प्रेमी भाग्यशाली आहे जेको जिन सतगुरु जो दर्शन कयो, जिन सतगुरनि जी शेवा कई, जेके नंढा हुया जो वॾा थिया उहे ॾुख न करनि, उहे सतगुरु बाबा शिवजन साहिब जिन जी वरसी ते उपस्थित थिया न। असांजे मन में इहा शंका जागदी आहे न त असां दर्शन न कयोसीं सतगुरुनि जो, त कॾहिं बि असांखे इहो शंका रखण जी ज़रूरत न आहे। तव्हां इहो पक सम्झो, जॾहिं बि सतगुरु बाबा शिवजन साहिब जिन जी वरसी साहिब अचे थी, सतगुरु पाण हाज़िर आहिनि। हर उन शेवादारी जे मथां सतगुरुनि जो हथ आहे, सतगुरुनि जो हथ आहे उन शेवादारी जे मथां। जेको जेको शेवा करे थो, जेको जेको उन्हनि जे दर ते अचे थो, तव्हां ॾिसो मथे तस्वीर लॻल आहे, ज़ाहिरी ॾिसो तव्हां, सतगुरुनि जो पक रखो तव्हां सभिनि जे मथां हथ। छो जो जॾहिं बि असां तस्वीर खे सीस निवाईंदा आहियूं, असां छो निवाईंदा आहियूं तस्वीर खे सीस? असां ईअं कंहिंजी ॿिए कंहिंजी तस्वीर खे त असां सीस निवायूं, चाहे कोई बि वॾो बादशाह हुजे, कोई सेठ हुजे, कंहिंजी तस्वीर खे असां सीस निवायूं न निवाईंदासीं। असां निवाईंदासीं त सिर्फ़ु पंहिंजे सतगुरुनि जी मूर्त खे असां सीस निवाईंदासीं, छो जो उन्हनि जो दर्शन करण सां ई असांखे भॻवानु यादि अचे थो। बाबा शिव भजन के ये राज दुलारे प्यारे, धर्मदास बलिहारी ये कहते भक्त सारे। कर देते रोग को राइट, ना करते हैं अपसेट। दिल भर नारायण भजन, मेरे बाबा सबसे बेस्ट, मेरे बाबा सबसे बेस्ट। चंदा सा मुखड़ा ब्राइट,
चेहरे पे स्माइल्स लाइट, चंदा सा मुखड़ा ब्राइट, चेहरे पे स्माइल्स लाइट, मुझा बाबा नारायण भजन, नैना चमके जू लाइट, मेरे बाबा नारायण भजन, नैना चमके जू लाइट, चंदा सा। त उहे प्रेमी जेके प्रेमी हर हाल में पंहिंजे सतगुरु ते विश्वास रखंदा आहिनि, उन्हनि जे अंदरि इहा विश्वास जी हिमत जागदी आहे, उन्हनि जी श्रद्धा सां, ऐं उनखां बि पहिरियों उनखां बि उत्तम उन्हनि जे प्यार सां, उन्हनि जे प्रेम सां। न त अॼुकल्ह जे हिन भारी समय में, अॼु जे ज़माने में उमेद हराए वेहण त काई 2 मिंटनि जी ॻाल्हि आहे, जॾहिं बि असांजी काई उमेद पूरी न थींदी, छो जो इंसान जे अंदरि सब्र न हूंदो आहे। विश्वास त असांजे अंदरि जेकॾहिं हुजे या न हुजे, असांजे अंदरि सब्र जी जॾहिं कमी हूंदी त असां उमेद हराए करे वेही रहंदासीं। त अहिड़ी घड़ी में सतगुरु बाबा शिवजन साहिब जन असां हिकु रस्तो ॿुधायो। जॾहिं बि असां उमेद हराए वेही रहूं, जॾहिं बि असांखे लॻे त असांजा कारज रास नथा थियनि या सतगुरु, इहा हिकिड़ी ॻाल्हि असां यादि रखी छॾियूं त सतगुरु प्रभु परमात्मा हमेशह ॿुधण लाइ हूंदा आहिनि। उन्हनि जो जीवन ई जॾहिं असां चई वियासीं त उन्हनि जो जीवन ई जेको जनम थिए थो न धरती ते, उहो न हर दुखी जी पुकार ॿुधण जे वास्ते थिए थो, हर अज्ञानी पुरुष जी अज्ञानता दूर करण वास्ते थिए थो। त जॾहिं बि असां उमेद हारे वेही रहूं, सतगुरु बाबा शिवजन साहिब जन उन्हनि जा 5 रस्ता ॿुधाया। सभ खां पहिरियों प्रार्थना। जॾहिं बि असांजे अंदरि ईअं लॻे त असांजे जीवन में अंधेरो आहे, त सतगुरु बाबा शिवजन साहिब जन फरमायो त असांखे घुर्जे त असां पंहिंजे सतगुरु जे चरणनि में प्रार्थना कयूं, छो जो प्रार्थना में वॾी शक्ति आहे। जेकॾहिं असांजे अंदरि विश्वास आहे, श्रद्धा आहे, प्यार आहे, त सतगुरु असां खां परे न आहे, इहो तव्हां लिखी वठो।